जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 29 ऑगस्ट 2023, मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास, शुक्ल पक्ष जी 13 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे रिश्तेदारनि में ऐं पंहिंजे घर में तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण सां ऐं साण ई साण अपमान थियण जो भय हुननि खे सताए थो सघे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य बाक़ी ठीकु रहंदो। धन जी प्राप्ति थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अॼु जे ॾींहं में स्वास्थ्य बि हुननि जो ठीकु रहंदो, त ॾींहुं आनंदमय हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु भगवान हनुमान जी उपासना कंदा त बहितर रहंदो। बाक़ी ॾींहुं तव्हांजो अॼु साधारण ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। संतान पक्ष मां काई न काई हुननि खे ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त ताप आदि बुखार सताए थो सघे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो साधारण ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु इनकम में वाधारो यानी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में कोई कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। दोस्तनि मां हुननि खे काई न काई अॼु ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। हुननि जो मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं धन जो ध्यानु ॾियणो आहे। ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। महालक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं ठीकु ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई न कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। अॼु भाग्य हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति थींदी ऐं स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई नओं इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण या वाहन वठण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। महालक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। सफलता ऐं उन्नति जी बि अॼु हुननि खे प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तमामु उत्तम रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो।
अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पंचमुखी रुद्राक्ष। अगर तव्हां नित्य ही पंहिंजे घर में या मंदिर में जाप कंदा आहियो, ध्यान कंदा आहियो ऐं चाहींदा आहियो कि तव्हांजी आध्यात्मिक जेका शक्ति आहे यानी डिवोशनल पावर आहे उहो वधंदो रहे, त तव्हांखे पंचमुखी जेको रुद्राक्ष आहे उहो अति लाभदायक मञियो वियो आहे, उहो धारण करणु खपे ऐं हुन सां तव्हांखे मन जी शांती मिलंदी ऐं जेतिरो ध्यानु तव्हां कंदव हुन में तव्हां अञा कॉन्संट्रेशन सां तव्हांजो आध्यात्मिक शक्ति वधाए करे तव्हांजो ध्यानु अञा सकियारतो थींदो। हिन जा जेके भगवान आहिनि उहे आहिनि कालाग्नि रुद्र भगवान, माना स्वयं शिव भगवान जेके आहिनि हुननि जा भगवान आहिनि। हिननि जो जेको ग्रह आहे उहो आहे गुरु। त अगरि तव्हांजे कुंडली में गुरु ग्रह ठीक ना आहे, इहो पंचमुखी रुद्राक्ष धारण करणु तमामु लाभदायक मञियो वियो आहे। अगरि धनु राशि ऐं मीन राशि वारा इहो रुद्राक्ष धारण कनि त तमामु लाभदायक मञियो वियो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू पंचमुखी रुद्राक्ष धारण कंदो आहे भगवान शिव हुन जी सभु मनोकामना पूरी कंदा आहिनि। हिन जो जेको मंत्र तव्हांखे जाप करणो खपे उहो आहे ओम ह्रीम नमः। मां वरी थो ॿुधायां, ओम ह्रीम नमः। इहो तव्हां नित्य जाप कंदा त तव्हांजी ध्यान जी जेका शक्ति आहे वधंदी रहंदी ऐं आध्यात्मिक शक्ति भी साण ई साण तव्हांजी वधंदी रहंदी। भगवान में श्रद्धा ऐं विश्वास वधाइण वारो इहो पंचमुखी रुद्राक्ष मञियो वेंदो आहे। अचो त ॾिसूं अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रेमनाथ जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे गवर्नमेंट जॉब नथी मिले जाम प्रयास करण खां पोइ बि। त प्रेमनाथ जी तव्हांखे प्रयास करणु खपे, मां न चवंदमि, पर साण ई साण बैकअप प्लान तव्हां हिकिड़ो तयारु रखिजो। हुन खां पोइ 2 या 3 दफ़ा अञा ट्राई करे तव्हां ॿियो रस्तो कोई ना कोई प्लान बि तयारु रखो त उहो बहितर रहंदो। भगवान शिव जी नित्य उपासना कंदा अचो त हुननि जी जेका बि मर्ज़ी हूंदी हुनखे एक्सेप्ट करे तव्हां ज़िंदगी में अॻियां वधिजो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगर तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।